टंडो जाम अवांखे ख़बर ॾिनो नौजवान हनीफ़ कातियार जे लाकअप अंदर फोत थियण वारे मामले बाबति नौजवान जे पोस्टमार्टम रिपोर्ट 3 ॾींहं गुज़री वञण बावजूदि न अची सघी आहे। ख़बर वासां शेयर कंदा हलूं। अहम ख़बर आहे टंडो जाम नौजवान हनीफ़ कातियार जे लॉकअप अंदर फौत थियण वारे मामले बाबति नौजवान जी पोस्टमार्टम रिपोर्ट 3 ॾींहं गुज़री वञण बावजूदि न अची सघी आहे। पोस्टमार्टम रिपोर्ट न अचण ते वारिस पुलिस जी कारकर्दगी खां मायूस बणियल आहिनि। ख़बर मां शेयर कंदा हलूं। अहम ख़बर आहे टंडो जाम मां नौजवान हनीफ़ कातियार जे लॉकअप अंदर फौत थियण वारे मामले बाबति नौजवान जी पोस्टमार्टम रिपोर्ट 3 ॾींहं गुज़री वञण बावजूदि बि न अची सघी आहे। पोस्टमार्टम रिपोर्ट न अचण ते वारिस पुलिस जी कारकर्दगी खां मायूस आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं टंडो जाम मां अज़हर लोची खां। जी अज़हर अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु संजय, ही टंडे जाम जी राउकी थाणे जे हद में गुज़िरल जेको आहे 3 ॾींहं गुज़रण बावजूदि जेको आहे हिन वक़्त ताईं पुलिस पारां पोस्टमार्टम रिपोर्ट जेको आहे उहो पेश न करे सघी आहे। कुझु ॾींहं पहिरां जेको आहे टंडे जाम जी राउकी थाणे जे अंदरि जेको आहे नौजवान आहे जेको पुलिसवार नमूने जेको आहे राउकी थाणे में पुलिस जे तशदुद में जेको आहे पहुतो, जंहिंखे हिन वक़्त ताईं 3 ॾींहं गुज़रण बावजूदि जेको आहे पुलिस खे जेको आहे हिन वक़्त मुलविस ऐं हिन खां सवाइ जेके 2 जेके साथी आहिनि। बराए मेहरबानी होल्ड कीजिए। ठीक है अज़हर, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।